पनो आकिल मां ख़बर ॾींदा हलूं त सूबाई वज़ीर ऐं सदर पीपी सखर डिवीज़न जाम इकरामुल्ला खान दारेजो जे तरफ़ां पनो आकिल शहर लाइ मंज़ूर करायल 10 करोड़ रुपयनि जी मेगा स्कीम तहत रेलवे फाटक खां मुस्तफ़ाई चौक ताईं रोड जे तमीर जो कम ज़ोर शोर सां जारी आहे। उन मौके ते पीपी तालका सदर ऐं चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी पनो आकिल मियां अब्दुल कवी ईंदड़ कम जे हंध जो दौरो करे हलंदड़ तरक़ियाती कम जो मुआइनो कयो। हिन लाॻापियल अमले खे हिदायतूं ॾिनियूं त कम खे मयार मुताबिक़ ऐं मुक़रर वक़्त अंदर मुकमिल कयो वञे। उन मौके ते हिन ॻाल्हाईंदे चयो त सूबाई वज़ीर ऐं एमपीए पनो आकिल जाम इकरामुल्ला खान दारेजो जी तरफ़ां मंज़ूर करायल हिन स्कीम तहत ठेकेदार हाजी असद करीम शेख पारां शहर में तरक़ियाती कम तेज़ी सां जारी आहे। हिन वधीक चयो त इंशाअल्लाह हिन मंसूबे सां पनो आकिल शहर जल्द वधीक ख़ूबसूरत बणिजंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।